वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। थोड़ो सोच, जेकर बाबा साईं के तुझे ऐं शम्सदीन जे विच जी तालुकान जी ख़बर पहुची वई न, सोच त छा थींदो, कहिड़ो असर थींदो। इहो सभु मुंहिंजो मतिलबु आहे त इहो सभु तोखे कीअं मालूम थियो? दरअसल घणे वक्त खां वठी तव्हांजा उबता पेर खणंदे उन्हनि पेरनि जे ज़रिए उन शख्स वटि मां वञी पहुतो आहियां। दिल त चवे थी सरदार बिजार खान जे घर ते हींअर जो हींअर हमलो कयां ऐं हुन जे खानदान जूं बूटियूं बूटियूं करे कुतनि खे खारायां। साले रेस बिजार खान न भव जे करे त अधु खानदान कराची में रहियो थे ऐं अधु खानदान लंडन में तो रहे ऐं घणनि सालनि खां पोइ ॻोठ में ईंदो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़मीन जे सार संभाल जे लाइ, ॿियो कोई हाथ थो फाटीस ॻोठ जे लाइ। ख़बर अथमि सोढा खान, चङी रीत ख़बर अथमि त न लंडन आसमान में आहे न काई कराची समुंड जे विच में। जेकॾहिं ॻोल्हा जी तड़प सची हुजे त इंसान किथे नथो पुॼी सघे। हाँ, मां टुटल रिश्तनि ॾे कॾहिं बि मुड़ी न आहियां ॾिसंदो। हाय, ख़ासि तौर ते तूं त बेवफ़ा ऐं दगाबाज़ आहीं। तो ॾे त मां कॾहिं बि मुड़ी न ॾिसां। इहो राज़ हमेशह जे लाइ पंहिंजे सीने में दफ़न करे छॾिजां ऐं इहा ॻाल्हि बि पंहिंजी कन खोले ॿुधी छॾ त तुंहिंजे मुंहिंजे विच में हाणे को बि तालुकात न आहे। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।